अस्सलाम वालेकुम। मैं सिद्दीक मिठवार बाबा आला। मौजू कहानी कहानी जो नालो डप ऐं ञुञ। डप जानी माली नुक़सान घाटो थियण जो, शराब ख़ौफ़। ञुञ जानी माली फ़ाइदो नफ़ो थियण जो, ढ सिराब। पार्ट नंबर 22। पर ही त उन जे लाइ उन्हनि माण्हुनि पुछियो इहो कहिड़े सबब जे करे ईअं चयो। हज़रत हूद जिन फरमायो ख़ुदा हर कंहिंखे मोमिन ख़ुदा कंहिं लाइ मोमिन खे पैदा कोन ख़ुदा मुंहिंजे लाइ मोमिन खे पैदा कोन कयो। हज़रत हूद अलैहिस्सलाम जिन फरमायो ख़ुदा कंहिं मोमिन खे पैदा कोन कयो, पर हीअ त उन जे लाइ आहे हिकु दुश्मन हूंदो आहे, तकलीफ़ हुनखे पहुचाईंदो आहे। ईअं चयो इहा औरत मुंहिंजी दुश्मन आहे, ईअं चयो, ऐं मुंहिंजो दुश्मन उहो आहे जंहिंजो आऊं मालिक मुख़्तियार आहियां। ईअं चयो। ग़रज़ जो हज़रत हूद अलैहिस्सलाम पंहिंजे क़ौम खे ख़ुदा जे तरफ़ दावत ॾींदो रहियो। उन्हनि माण्हुनि खे बुतनि जी परतिश करण खां रोकींदो रहियो। फरमायो बुतनि जी परतिश न करियो, अलाह अकेलो आहे, अलाह जी इबादत करियो। अलाह तव्हां ते बारिश नाज़िल कंदो, तव्हांजा शहर आबादी थींदी, तरक़ी थींदी। ईअं चयो, पर उन्हनि माण्हुनि ईमान कोन आंदो। ख़ुदा जो उन्हनि ते अज़ाब नाज़िल थियो। ख़ुदा उन्हनि ते निहार थधी हवा मोकिली जेका उन्हनि ते 7 रातियूं ऐं 8 ॾींहं ताईं क़ाइमु हुई। ईअं थियो। हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जिन वटि आयो। ईअं थियो। हुक्म ख़ुदा हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जिन खे फरमायो। ईअं थियो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम जिन पाण सां गॾु वठी हज ते रवानो थियो। हज़रत इस्माईल जिन खे उते मके मुकरमा में साकुन कयो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम जिन ॻाढ़े ऊठ ते चढ़िया। हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम उन सां गॾु हुयो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जिन हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम जिन खे हज जा सभई तइलीम ॾिनी, हज़रत इस्माईल जिन खे ॾिनी। ईअं थियो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम जिन गॾु हज जा सभई मनासिक जी तइलीम ॾिनी। ईअं थियो। जॾहिं तमामु सभई अहमालनि खां फ़ारिग़ थिया त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम वापसि रवानो थी वियो। हज़रत इस्माईल अकेलो उते रहियो। ईअं थियो। उन वक़्तु बि अहले अरब तमामु घणा हज करण लाइ आया। ईअं हुयो। हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम क़बीला हमीर जे बारे में सुवाल ख़ुदा खां सुवाल कयो। ईअं थियो। उन औरत जो मुड़ुसु मरी वियो। उन जे ग़म में इहा औरत मके में रही पई। उन औरत जो मुड़ुसु मरी वियो त उन जे ग़म में उहा औरत मके में ई रही पई। ईअं थियो। ख़ुदा उन जे ग़म खे सब्र में तब्दील कयो। ईअं थियो। ऐं हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम जिन जे ख़वास्तगारी मुयसरु कई। ईअं थियो। इहा औरत तमामु घणी समझदार हुई ऐं अकुलमंद हुई। ईअं थियो। वरी जॾहिं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जिन हज ते आयो, मुलाक़ात करण लाइ हज़रत इस्माईल जे घर वियो। हज़रत इस्माईल बि रोज़ीअ जे फ़िक्र में ॿाहिरि वियलु हुयो, घर में मौजूदु कोन हुयो। हज़रत इस्माईल जिन घर वारीअ वरी ॿुधायो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम उन खां पुछियो तव्हां कीअं आहियो? उन औरत चयो असीं तमामु बहितर आहियूं। ईअं चयो। हज़रत इब्राहिम वरी हज़रत इस्माईल जिन जो हाल पुछियो। उन औरत हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम जिन जी तमामु घणी तारीफ़ कई। ईअं चयो उन जी हालत तमामु सुठी आहे। ईअं थियो। हज़रत इब्राहिम पुछियो कहिड़े क़बीले जी आहीं? ईअं चयो। उन चयो क़बीले हमीर जी आहियां। ईअं चयो। ईअं थियो। ईअं चई हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम वापसि वञण महिल ईअं कयो, हिकु ख़तु लिखी उन औरत खे ॾिनो ऐं चयो त जेॾी महिल तुंहिंजो मुड़ुसु अचे उनखे ॾिजो। ईअं थियो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जिन वापसि हलियो वियो।
जेॾी महिल हज़रत इस्माइल जिन वापसि आयो ईअं थियो। हज़रत इस्माइल ख़त पढ़ियो ऐं चयो उन मर्द खे सुञाती केरु हुयो।